अस्सलाम वालेकुम दोस्तों, माया तांजो दोस्त मुजाहिद जमाली तां ॾिसी रहा यूट्यूब ऐं फेसबुक चैनल। दोस्तों अॼु ॻाल्हि कंदासीं ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे बारे में। तां पहिरीं सभ खां पहिरीं वीडियो ॾिसो, थोरो चंद मिंटनि जो क्लिप आहे हिकिड़ो, इहो तां ॿुधो त पोइ उन खां पोइ वरी तव्हां सां असां ॻाल्हि ॿोल कयूं था। आपको कहता हूं मुझसे कौन सा गुनाह हुआ, मुझसे कौन सी खता हुई है? ये हुई है कि मैं गरीबों के लिए मैं चाहता हूं कि उनकी जिंदगी बने। सिर्फ यही मुझसे गुनाह कि मैं चाहता हूं कि सरमाएदारी निजाम को मैं खत्म करें और मकान बनाए घरों के पाकिस्तान के गरीबों के लिए, उनकी तनख्वाहें बढ़ाएं, उनके लिए हम एक सही मुस्तकबिल बनाए। दोस्तों तव्हां इहो वीडियो अॼु ॿुधो। वीडियो में भुट्टो साहब चए थो त मुंहिंजी कहिड़ी ग़लती आहे जो इन ग़लतीअ जे करे मूंखे सज़ा ॾिनी थी वञे। दोस्तों असांजे मुल्क में सभ खां वॾी ग़लती ऐं सभ खां वॾो जुर्म इहो आहे जो ग़रीबनि जे बारे में ॻाल्हि करणु ऐं हक़ सच जी ॻाल्हि कंदव तव्हां हिन मुल्क में त तव्हांजे मथां गद्दारी जा फ़तवा, तव्हांजे मथां जेको आहे सो दहशतगर्दी जा पर्चा कटिजी वेंदा। छाजे करे जो इन मुल्क में अदल ऐं इंसाफ़ जे नाले जी शइ ई कान्हे का। दोस्तों हिते जेको ॾाढो आहे उन जो ई जेको आहे सो ॾंडो आहे, उन जो कानून आहे। भुट्टे साहब वीचारे खे जेको आहे सो मां सलाम थो पेश कयां। भुट्टे साहब वॾी जिदोजहद कई ऐं ग़रीबनि जी ॻाल्हि कई। दोस्तों भुट्टे साहब ॻाल्हि कई त हे ग़रीब आवाम जे ई फ़ैसिले जे मुताबिक़ ई मां हलंदुसि, बंदि कमरनि में फ़ैसिला मां हिननि जे मुस्तक़बिल जे बारे में नथो करे सघां। दोस्तों अवामी सुपर ताक़त आहे, अवाम जे ई हक़ खे तस्लीम कयो वञे ऐं चंद ख़ानदाननि ऐं चंद जेको आहे सो जेके असांजे मुल्क में जेके बादशाह वेठा आहिनि उन्हनि जे ई ॻाल्हियुनि जे मुताबिक़ जेके फ़ैसिला कया था वञनि। 22-23 करोड़ अवाम आहे। दोस्तों हींअर बुख बदहाली एॾी वधी वई आहे ऐं एॾी बेरोज़गारी आहे ऐं एॾी जेको आहे सो महांगाई थी वई आहे। यकीन ॼाणियो त तव्हां ग्राउंड रियलिटी तव्हां ॾिसो त रोअण तव्हांखे वठंदो त एॾा माण्हू मजबूर आहिनि ऐं एॾा माण्हू तंग दस्त थी विया आहिनि। यकीन ॼाणियो जंहिंजो को मिसाल कोन्हे। हे सिर्फ़ु 2-3 सालनि जी ॻाल्हि अथव। दोस्तों उन खां अॻु में बि मुल्क कुझु न कुझु सही हो, कुझु न कुझु ग़रीब जेको आहे सो पंहिंजो गुज़ारो ऐं गुज़र सफ़र करे वेंदा हुआ। हींअर त जेको आहे सो एॾी महांगाई ऐं एॾी जेको आहे सो जिदोजहद थी वई आहे जो ग़रीब माण्हूअ जो जीअण जंजाल थी वियो आहे। ऐं यकीन ॼाणियो त जीअण जंजाल थी वियो आहे ग़रीब जो, एॾी महांगाई आहे। ऐं मथे जेके असांजा सियासतदान आहिनि उहे पंहिंजी टंगुनि खे छिकण जे पोयां आहिनि, पाण में विढ़ण जे पोयां आहिनि। दोस्तों जेसिताईं इंसान में इख़लाक़ियात न हूंदा तेसिताईं अॻिते माशरो नथो हली सघे। असां वटि इख़लाक़ियात ख़तमु थी चुका आहिनि। का बि हक़ सच जी ॻाल्हि तस्लीम करण जे लाइ असांखे ॾुखियाई थी पेश अचे। दोस्तों असांजे मुल्क में जंहिं बि हक़ जी ॻाल्हि कई उनखे रस्ते मां हटायो वियो। ख़ुदा खे मञो 72 साल ताईं असां वटि इहे जिदोजहद हली आहे। अञा ताईं जेके असांजा हुकुमरान आहिनि उहे अञा नथा सुधरनि, अञा नथा सम्झनि त पोइ हिन खां पोइ अॻिते अञा केतिरो वक़्तु असांजो टाइम ज़ाया कंदो। हे असांजी ॿी टीं पीढ़ी जेका आहे अचे पई जेको आहे सो असांजो, ऐं उहे ईअं ग़ुलामीअ में ऐं इहे ई परेशानियुनि में ई जेको आहे सो गुज़ारे रही आहे। ऐं असां पाण मायूस आहियूं त असांजे औलाद सां अॻिते हली छा थींदो। असांजे वॾनि असां त इहे ईअं ई गुरबत में ऐं जेको आहे सो ईअं ई महांगाईअ में ऐं ईअं ई जेके आहे सियासतदाननि जे फ़ैसिलनि जे रुख चढ़ी वियासीं, असां पंहिंजी ज़िंदगी तबाह कईसीं। दोस्तों असांजे औलाद ऐं असांजे ॿार बच्चे जेके पोइते मुस्तक़बिल आहे उन जे बारे में छा थींदो। असां अपील था कयूं जेके मथे जेके वेठा आहिनि हुकुमरान, ख़ुदा पंहिंजे जेके आहिनि ज़ाती इख़्तिलाफ़नि खे छॾियो ऐं हिकु थी वेही मसइलनि खे हल कयो। असांजे पाकिस्तान जा मसइला ॿिया आहिनि। दोस्तों जेके तव्हां विढ़ी रहिया आहियो इहे पाकिस्तान जा मसइला ई न आहिनि। असां वटि गुरबत आहे, असां वटि बुख ऐं उञ आहे, बदहाली आहे, असां वटि वॾी महांगाई आहे। दोस्तों हुकुमराननि खे खपे, असांजे वोटनि जे ज़रिए मथे ऐवाननि ते वञी वियो था त असांजे मुस्तक़बिल जे बारे में सोचो, असांजे बारे में फ़ैसिला कयो। ऐं काश असांजे बारे में तव्हां विढ़ो आहे त पोइ असां तव्हांखे सलाम बि कयूं आहे। ज़ाती जेको आहे सो ॻाल्हियुनि जे करे, ज़ाती पंहिंजे अनाउनि जे करे विढ़ो पिया था। ऐं कुझु हिन तरफ़ बि तवजो ॾियो। इमरान ख़ान हक़ सच ते आहे, इमरान ख़ान खे सलाम आहे ऐं इमरान ख़ान जा हथ मज़बूत कयो। इमरान ख़ान इनशाला ईंदे अची वज़ीर आज़म थींदो ऐं इनशाला मुल्क जे मुस्तक़बिल जे बारे में सुठा फ़ैसिला कंदो। वीडियो सुठो लॻे लाइक ऐं शेयर कजो। वॾी महिरबानी।